लंडन पाकिस्तान जे बरतानवी बॉक्सर आमिर खान पाक फ़ौजी एज़ाज़ी कैप्टन बणिजण ते ख़ुशी जो इज़हार कयो आहे। हिकु बयान में बॉक्सर आमिर खान चयो त पाकिस्तान समेत सॼी दुनिया में रांदि जे दुनिया सां वास्तो रखंदड़ पहिरियों पाकिस्तानी आहियां जंहिंखे इहो एज़ाज़ मिलियो आहे। ॿिए पासे समाजी राब्तनि जी वेबसाइट एक्स ते तक़रीब में वरितल तस्वीरूं शेयर कंदे बॉक्सर आमिर खान चयो त लंडन में जोमे दिफ़ा ऐं शोहदा पाकिस्तान जी तक़रीब में शिरकत जो एज़ाज़ हासिल थियो। आमिर खान चयो त पाक फ़ौज जो एज़ाज़ी कैप्टन बणिजण फ़ख़्र जॻो लम्हो हो। उन खां सवाइ हुन कर्नल तैमूर ऐं डॉक्टर मोहम्मद फैसल जा थोरा पिणु मञिया। यादि रहे त हलंदड़ साल मई में पाक फ़ौज आमिर खान खे बॉक्सिंग जे मैदान में कामयाबी जो एतिराफ़ ते हिकु ॾींहं लाइ एज़ाज़ी कैप्टन जी रैंक लॻाई वई हुई। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।